आज जी बिल्कुल नाज़रीन, चौमासे की बरसात पूरी सिंध में जो है तबाही मचाए छी है। इन वक्त असां मौजूद आहियूं सेवण शरीफ के बोदला बहार महला में, जिते मुतासिर मोहम्मद बख्श अंसारी असां सां गॾु आहे, जंहिंजो घर डही पट थी वियो आहे। संदसि हिन महिल ताईं कंहिं भी किस्म की न को माली न को इमदादी मदद की हुई है, न कोई कंहिं ज़िले इंतज़ामिया तरफ़ां हिते को विज़िट लॻायो वियो आहे। वधीक मुतासिर असां सां मौजूद आहे। असां संदसि ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन कहिड़ा वीचार आहिनि। थियो आहे का वार थी आहे तव्हांजी? का बि कान्हे बाबा, न को केरु पुछणु आयो आहे, न को मेंबर आयो आहे पाड़े जो, न को का माली इमदाद असां सां थी आहे। ॿुधो आहे, असांजी हीअ हालत आहे जो मां बचा कढी ॿाहिरि भॻो आहियां। जेकॾहिं न त अलाह रहम कयो, ॿियो त सॼो नुक़सानु थी वियो आहे। पर हाणे घटि में घटि ख़ुदा करणी असां सां मदद त कयो न। इन करे साईं मुराद अली शाह खे, साईं आसिफ़ शाह खे ऐं सिकंदर राह पोटे जिन खे अर्ज़ु था कयूं असां ग़रीबनि सां मदद कई वञे। बाबा असांजो ॿियो केरु आहे? कुझु बि कोन मिलियो आहे, कुझु बि कोन। मां भॼी भॼी पी रहियो आहियां, इहो ऋण पट लॻो वेठो आहियां। ॿुधो आहे, का शइ कान्हे का, बसि को बि केर बि न। बाक़ी उहो टाइम थो अचे त पोइ त सभु बीठा आहिनि। जी बिस्मिल्लाह, वोटर बसि पी जा आहियूं। पोइ बि असां सां इहो ई ज़ुल्म त कोन्हे, वञूं केॾांहुं? बाबा कुझु बि कोन, चुप करे वेठा आहियूं, छा कयूं? बसि पोइ हाणे अलाह खे ख़बर, कंहिंखे था मिलनि कंहिंखे नथा मिलनि। उन्हनि खे था मिलनि जेके उन्हनि जा ॿाहिरूं आहिनि, असांखे था मिलनि छा? असां इहो ऋण पट ते वेठा आहियूं। ॾिसो पिया, कॾहिं असां कंहिंखे कोन सुवालु कयो आहे। मजबूरीअ खां वेठा ॻाल्हायूं असां, न त असांखे कुझु बि न, केर बि न। मूंखे ॿुधायो न, आख़िर केॾां वञूं असीं? कुझु बि असांखे ख़ुदा खे ख़बर, अलाह खे ख़बर, कंहिंखे था ॾियनि कंहिंखे नथा ॾियनि। असां इहो ई चुप करे वेठा आहियूं। का बि न, कंहिं बि न पुछा कई आहे। ॿुधो आहे, कंहिं बि कान पुछा कई आहे। बाक़ी वोट वठण महिल त बाबा सभु बीठा आहिनि। उन पोइ बि ॿाहूं ॿधी चवंदा आहियूं हाज़िर हाज़िर बाबा। न मेंबर बि न। वठी ॿाहुनि खां उन्हनि खे ॾेखारण जी थो कयां त बाबा ॾिसो अचे, केर बि कोन आयो आहे। छो जो असां पाड़े जा नाला कोन ॾिना आहिनि। भई न ॾिना त पोइ असां वटि छाजे लाइ था अचनि? असां कहिड़ो ॾोह कयो आहे? बाक़ी दुनिया लाइ आहिनि, असांजे लाइ कोन्हनि के। हुकूमत खां छा मुतालबो? हाणे हुकूमत खे इहा ई वार आहे त असां ख़ुदा करणी माली मदद कई वञे, जंहिंमें असां पंहिंजो अजो ठहिराए वेहियूं। ॿियो कुझु कोन खपे असांखे। राशन ॾियो या का ॿी मदद कयो, कुझु न कुझु त कयो न बाबा। असां केॾां वञूं हींअर? असांजो एॾा ज़लील ऐं दरबदर थिया थी त कान्हे, कुदरती आफ़त आहे। पर हाणे मजबूर आहियूं, तॾहिं त तव्हांखे अर्ज़ु कयूं। पर का बि मदद न थी आहे, का बि न। सर बरसाति असांजो नुक़सानु कयो आहे। 2 कमरा आहिनि असांजा, हिननि जा टीयर गाडर ही भॼी चुका आहिनि। हिन महिल ते असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां न कोई इमदाद मिलियो आहे, न वरी असांजी का सर्वे वग़ैरह थी आहे, न को वरी असां वटि को अहिड़ो माण्हू आयो आहे। अच्छा, जो असां हुनखे ॾेखारे सघूं। उहो सर सभु भॼी पियो आहे। टीयर गाडर कमरनि में अंदरि नुक़सानु थियो आहे। बिस्तरा वग़ैरह लोहो वोहो असांजो सॼो चिॿो थी वियो आहे। सर हिन महिल ते को बि माण्हू न आयो आहे। असां का बि मदद न थी आहे। अहिड़ो को बि असां माण्हू न आयो आहे हुकूमत जे तरफ़ां। कुझु बि न, को बि अहिड़ो माण्हू असां वटि न आयो आहे। असां वटनि माण्हुनि खे चयो आहे, पर हिन महिल ते असां वटि को बि न आयो आहे। कहिड़े महल में वेठा आहियो? ये असां वटि खोसा महल आहे सर। जी सर। ॿियो बि नुक़सानु थियो आहे माण्हुनि जो? बसि ॿियो बि सर पाड़े में नुक़सानु थियो आहे इलाही असां वटि। जी। छा भला मुतालबो कंदो? हुकूमत कहिड़ी मदद करे तव्हां ग़रीबनि? बसि हुकूमत जेको असांखे पुॼी सघे असां ग़रीबनि सां हेल्प करे, मदद करे असांजी। वधीक हाणे ॿियो असां कुझु बि कोन था। माली मदद करे या इमदादी मदद करे, उहो हाणे जेको उन्हनि खां पुॼी सघे असांजी मदद करे ग़रीबनि मिसकिननि जी। हिन महिल ताईं का मदद थी आहे? न साईं, असांजी का मदद हिन महिल ताईं न थी आहे। न को नुमादो पुॻो आहे, न छा पी आहे जेको असां वोटर आहियूं। हिन महिल ताणी जेको असां वटि केरु न, जेको आसिफ़ शाह न, जेको मुराद अली शाह न, राह पुटो केरु, जेको असांजी जेको महिरबानी थिए न, माली मदद कान्हे। हिस जी जॻह हली वई आहे, हिस जो किरी पियो आहे। मिसकिन ऐं असांखे जेको खाइण जे लाइ जेको हा साईं सभु भॼी पियो, किरी पियो। छो त बरसातूं कहिड़ियूं पियूं आहिनि। असां जेको ग़रीब ऐं सफ़ा मिसकिन आहे। कुझु बि मदद न थी आहे? न, कुझु बि मदद जेको हिन महिल ताणी असांजी न थी आहे। न वरी जेको कंहिं पुछियो टेंट मेंट का शइ जेको कंहिं पुछियो ई न आहे त बाबा जेको हिन पाड़े में तव्हां आयो या जेको वोटर आयो या न आयो, जन त असां जेको ॿाहिरि मुल्क में साईं लॾे आहियूं। हा।
केर बि न आयो आहे न केरु बि न आयो आहे मुख़्तियार या एसी या न न केरु केरु बि हिन महिल ताईं न पुॻो आहे तव्हांजी जेको हिन महिल ताईं महिरबानी आहे जेको तव्हां हिन महिल ताईं पुॻाओ हेॾी भाई केर बि न पहुतो न साईं बसि ॿियो केरु बि जेको हिन महिल ताईं न पुॻो आहे पोइ छा चवंदो वज़ीर आला सिंध जो हल्को आहे तव्हां हुनजा वोटर उन खां कहिड़ो मुतालबो कंदो मुतालबो असांजी माली मदद का जेको जेकी हुनजी महिरबानी थी सघे साईं आसिफ़ शाह आहे राह पुटु आहे जेकी हुननि जी माली मदद थिए असांजो जेको महिरबानी कान ॿियो हाणे जेको छा हुननि जे बारे में जेको असां ॿियो वधि घटि जेको कोन था ॻाल्हायूं पर माली मदद जेकी हुननि जी महिरबानी थी सघे जे कान त हुननि जी जेको महिरबानी थींदी हा छा कंदा आहियो तव्हां साईं ग़रीब ऐं मज़दूरी कंदा आहियूं ॿियो छा कंदा आहियूं अच्छा हा ॿियो पिरापटी थो रही आहे असां वटि पोइ बचड़ा हींअर किथे विया बसि बचड़ा के जेको केॾे कढाली केॾे कढाली हाणे करे थी मथां जॻह हाणे जेको विहारण जहिड़ा कोन हिननि खे न हिन जॻह ते ज़ाहिरिया जी विहारियूं का करे माण्हू वञे हलियो हिन महिल ताईं केरु न पुॻो आहे पोइ वरी जेको केरु पुॼंदो काउंसलर बि कोन आयो आहे न साईं कौंसलर पुॻो कोन आयो आहे का बि मदद न न का बि मदद न थी आहे हा जी बिल्कुलु जीअं त तव्हां बोदलाबाद जे रहवासी मोहम्मद बख़्श अंसारीअ जा वीचार ॿुधा संदन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं संदन इहो ई चवणु आहे त हिन महिल ताईं न को हुकूमती नुमाइंदो असां वटि आयो आहे न को ज़िले इंतिज़ामिया जो माण्हू आहे न कोई हितां जो चूंडियल काउंसलर आयो वधीक जेकब टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे संदन इहे वीचार आहिनि त असीं बेहदि ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहियूं हिननि वज़ीर आला सिंध सैद मुराद अली शाह ऐं MNA सरदार सिकंदर अली रापोटो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िले सदर सैद आसिफ़ अली शाह खां इहो मुतालबो कयो आहे त खुदारा असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा पुराणा वोटर आहियूं हमेशह असां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट कयो आहे खुदारा असांजी फौरी तौर ते वार करे असांजी मदद कई वञे ऐं असांखे जेको आहे रहण जे लाइ को झुॻो ऐं राशन या ॿियूं ज़रूरत जूं शयूं जेको आहे फ़राहम कयूं वञनि ताकी असां ऐं असांजा बचड़ा बाआसानी पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघनि कैमरामैन टीम सां गॾु शकील अहमद चन्ना जेकब टीवी न्यूज़ सेवण शरीफ़